सिपको डिवीज़न कंदकोट, सिपको सब डिवीज़न कंदकोट 1, कंदकोट सब डिवीज़न 2 जे तमाम बिजली सार्फिन कंदकोट, करमपुर, घोसपुर, तंगवानी, बख्शापुर, बडाणी, रिसालदार, दड़ी समेत मथे ॼाणायल फीडरनि जे तमाम बिजली सार्फिन की सहूलियत लाइ फैसिलिटेशन व्हाट्सएप ग्रुपन जो क़याम अमल में आंदो वियो आहे। मथे ॼाणायल फीडरनि ते बिजली जा जेके भी सार्फिन आहिनि इहे पंहिंजे व्हाट्सएप फैसिलिटेशन ग्रुप में पाण ऐड कराइनि त जीअं बिजली जे मुतलिक़ अवां जूं कहिड़ी भी शिकायतूं, लोड शेडिंग, फॉल्ट की सूरत में बिजली की बंदिश, ट्रांसफार्मर की खराबी, झपट टुटण जो मसलो या ॿियो को मसलो हुजे त जीअं अवां खे तुरत आगाही ॾेई ऐं वठी सघिजे। हुकुम वफ़ाक़ी वज़ारत तवानाई CEO सिपको सईद अहमद डावच, AC सिपको ऑपरेशन सर्किल लाड़काणो अब्दुल गफ़ार माको, एक्सीएन सिपको ऑपरेशन डिवीज़न कंदकोट मुख्तियार अहमद अंसारी, SDO ऑपरेशन सब डिवीज़न कंदकोट 2 अमजद अली बाजकानी।